सीधो ही घर तो घर तो सामो मशीन लगल अटे वाली ॾिसो था। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ा हाल था? खुश आयो? ठीक है, उम्मीद करें तो बिल्कुल ठीक ठाक होंगे, फिट फाट होंगे। हाजिर थे एक नए वीडियो से। अगर अज सर्दी भी तमाम तेज़ आ, बिल्कुल सफ़ा। और ॾिसो था यो सामो मशीन लगल अटे वाली ॾिसो था। इंजन ते लगल आहे, छो जो हाणे सोलर वारा कम ही नथा कनि। सोलर अलाह साईं सिज कढे ही नथो, सोलर वारा हलनि ही नथा। इन जे करे इंजन वारे जो रोज़ी थिए थो। माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे। सर्दी ॾाढी आहे।